अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध सोशल न्यूज़ सां गॾु आहियां मोहम्मद अमीन सियाल। सेवण मावा खे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त 45 साला मंज़ूर उमरानी पुलिस कांस्टेबल रोड हादसे में शहीद थी वियो। ॿुधायो पियो वञे त पुलिस कांस्टेबल सेवण पुलिस खां सरकारी मोटरसाइकिल ते ॻोठ चन्ना वेझो गश्त करे रहियो हो त ट्रक ड्राइवर जी मुबीना गफ़लत ऐं तेज़ रफ़्तार सबबि ट्रक जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। जॾहिं त ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे, पुलिस एहलकार जो लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। ज़रियनि जो चवणु आहे त SSP जामशोर बि जनाज़े निमाज़ में शिरकत कंदो। शहीद थियल एहलकार जे कुटुंब खे हर मुमकिन मदद जी पक ॾियारी हुई। रिपोर्ट क़ाशिफ़ चन्ना, सिंध सोशल न्यूज़, सेवण।